जो डी थी दो एकड़ा मारू कब्र में बाहर निकलदा अखिल को अंधा हूंदा रब खे रोई कर चौंदा या अल्लाह लिमा हशरतनी आमा असां खे अंधो करे छो थारियो थई वक़द कुंतु बसीरा मां त दुनिया में ॾिसंदोसि एॾी मुंहिंजी नज़र चिटी हूंदी जो घर में खट ते सुतो पियो हूंदोसि 50,000 फुट हवाई जहाज मथां उॾामंदो उहो बि ॾिसंदोसि 5 किलोमीटर परे सिबी जदी जो टावर मूंखे ॾिसण में ईंदो हो अॼु छो मूंखे अंधो करे उथारियो वियो आहे हेॾो मूंसां ज़ुल्म छो थियो आहे अल्लाह से फरमाईंदो वमा ज़लमनाहुम वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून मां ज़ुल्म कोन कयो आहे तो पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे मां ज़ुल्म त न कयां जॾहिं तोखे का ख़बर न हुजे आलिम तव्हां वटि आया नबी रसूल तव्हां वटि आया टीएनसी पागल जो कुरान मजीद तव्हांजे हिदायत जे लाइ मां मोकिलियुमि ज़ालिम तोखे कावश पढ़ण जो टाइम हुयो जंग ऐं ख़बरूं पढ़ण जो तोखे टाइम हुयो नावल ऐं डाइजेस्ट पढ़ण जो तोखे टाइम हुयो मोबाइल ते इंग्लिश में को मैसेज पियो अचे पाण न पियो पढ़ी सघी दिल के पियो चई तई पैगाम आयो आहे मूंखे पढ़ी ॿुधायो त छा मैसेज आयो आहे पर ज़ालिम पूरी ज़िंदगी कुरान मजीद जी तिलावत पंहिंजी जाइ ते कुरान मजीद जो पढ़ो त पंहिंजी जाइ ते पर कुरान मजीद जी ज़ियारत बि न कई क़ाल कज़ालिक अततक आयातुना फनसीतहा वकज़ालिकल यौम तुनसा तू कुरान को अंधो थिए तंहिंजे करे मां ख़ुदा तोखे अंधो करे उथारियो आहे ॾोह मुंहिंजो कोन्हे ॾोह तुंहिंजो आहे रब फरमाईंदो तव्हां कुरान को अंधा थी वियो तंहिंजे करे मां ख़ुदा तव्हांखे अंधो करे छॾियो आहे ॾोह मुंहिंजो कोन्हे ॾोह तव्हांजो आहे क़यामत जो ॾींहुं थींदो के माण्हू क़ब्र मां उथंदा केवलनि जी सूरत में हूंदा सॼी दुनिया जा इंसान पिया उन्हनि खे पंहिंजे पेरनि में लताड़ींदा ईअं चिथजी वेंदा मौत त हूंदो ई चवंदा या अल्लाह ही असां सां हेॾो ज़ुल्म छो हेॾी असां सां ज़्यादती छो थी आहे रब फरमाईंदो वमा ज़लमनाहुम मां ज़ुल्म कोन कयो आहे तव्हां पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे मां त तव्हांजी हिदायत जी लाइ टीएनसी पागल जो कुरान मजीद मोकिलियुमि आलिमनि जी तव्हांखे सम्झायो वला तमशी फिल अर्ज़ मरहा ज़मीन ते आकड़ करे न तकब्बुर न कर गुरूर न कर इन्नका लन तखरिकल अर्ज़ वलन तबलुगल जिबाल तूला रब फरमायो तू पेर ज़ोर सां ज़मीन ते तो हणी छा तोखे एतिरी ताक़त आहे जो तू ज़मीन खे चीरे सघीं कंधु मथे करे आकड़ ऐं गुरूर मां पियो हली छा तोखे एतिरी ताक़त आहे तो जबल जे चोटी खे पहुची सघीं अव्वलु का कतरतुल तुंहिंजी इब्तिदा पौड़ी जो गलीज़ कतरो लटे खे लॻे त लटो पलीत बदल खे लॻे त बदल पलीत तुंहिंजे जिस्म मां ॿाहिरि निकिरे त मस्जिद में अचण जी तोखे इजाज़त न आहे कुरान पढ़ण जी तोखे इजाज़त न आहे एॾे गलीज़ कतरे मां रब तोखे पैदा कयो आहे आख़िर कजीफ़तुल तुझी इंतहाई है तो तू मुर्दारा तू ढूंढा सिबी जदी जो को कुत्तो या गडो मरी वने ट्रेन उन के बाहर रखो एतरी कुत्ते ही गडा में धप न थींदी न मोतबर इंसान के बाहर रखो इन में उन को अधिक धप थींदी आलिमन जी तवा के समझायो वला तफरहू फोड़ न कयो फोड़ न कयो तोखे कुछ पैसो आयो जमींदारी तोखे मिली वई
नौकरी तो के मिली वही तू चेयरमैन थी है नाज़िब बंगजी में चई पियो त मूं जगो केर मोतबर आहे ही कोन पोइ कंहिंजे ज़मीन ते कब्ज़ो कंहिंजे प्लाट ते कब्ज़ो तू थाननि जो मालिक बणिजी में सूबेदार ने फोन पियो करी DSP ने फोन पियो करी त फलाणे खे ॿधी वञ चई पियो मां थाननि जो मालिक आहियां तो गरीबनि मिसकीननि खे निपूड़ियो रब फरमाईंदो ये मिसकीन गरीब थई जन खे तो निपूड़ियो हाणे तोखे पिया था निपूड़नि डो मुंहिंजो कोन्हे डो तुंहिंजो आहे सचो क़ुरान सचो ईअं थींदो क़यामत जो ॾींहुं थींदो के माण्हू क़ब्र मां उथंदा अल्लाह अकबर पोइ मेंहूं ई ढगियूं ई डांद ई उठ ई डाचूं उन्हनि खे पिया लताड़ींदा ये साड़ियुनि जो गाह हूंदो आहे कणिक जो गाह हूंदो आहे गाह खे जीअं पिया लताड़ींदा आहिनि इहे ढगियूं इहे मेंहूं इहे बकरियूं ये उठ ये डाचू पिया उनखे लताड़ींदा गिचे में रसो हूंदो न साह बि कोन निकिरंदो न रब खे चवंदा या अल्लाह ये हेॾो असां सां ज़ुल्म छो थियो आहे रब फरमाईंदो वमा ज़लमनाहुम मां ज़ुल्म कोन कयो आहे तव्हां पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे मां त तव्हांजी हिदायत जे लाइ 30 सिपाहियुनि जो क़ुरान मोकिलियुमि आलिम तव्हां वटि आया अची तव्हांखे सम्झायूं अकीमुस सलात व आतुज़ ज़कात ॾियो 40 पती लख ते 2500 ज़कात ॾियो 100 मण सारी थिए त 5 मण अल्लाह जे नाले ते ॾियो तव्हां चओ पिया साईं कमायूं असां ॾियूं वरी मुल्हनि खे लोग असां ॾियूं वरी मुल्हनि खे त अयाशूं कनि कारनि ते घुमनि तव्हां ज़कात खे चटी पिया सम्झो रब फरमाईंदो ये मेंहूं ये ढगियूं ये उठ ये डाचूं इहो माल ओ अथव जंहिंजी तव्हां ज़कात कान ॾिनी ॾोह मुंहिंजो कोन्हे ॾोह तव्हांजो आहे ही रसा जेके गिचे में ॿधा पिया वला यासबन الذين يبخلون بما آتاهم الله من فضله سيطوقون ما بخلوا به يوم القيامة कुरान तो फरमा जेके नोटन जी ज़कात नथा ॾियनि रियालनि ऐं डॉलरनि जी ज़कात नथा ॾियनि क़यामत जे ॾींहुं इन्हनि पैसनि खे वेड़े सेड़े हिकिड़ो थुल्हो नोग ठाहे तोक वांगुरु इन्हनि जे गिचे में ॿधो ईंदो ये पैसा तोक बनाए करे रसो बनाए करे गिचे में ॿधबो ये मेंहूं ये ढगियूं ये बकरियूं ये रिढूं ये उठ ये डाचूं ये मथों पिया लताड़ींदनि ही तव्हांजो उहो माल आहे जंहिंजी तव्हां ज़कात न ॾिनी सचो क़ुरान सचो क़यामत जो ॾींहुं थींदो के माण्हू क़ब्र मां उथंदा उन्हनि जा पेट जबलनि जेॾा हूंदा नांग बलाऊं विछूं पिया खाईंदनि चवंदा या अल्लाह हेॾो असां सां ज़ुल्म छो थियो आहे रब फरमाईंदो वमा ज़लमनाहुम मां ज़ुल्म कोन कयो आहे तव्हां पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे मां त तव्हांजी हिदायत जे लाइ क़ुरान मोकिलियुमि आलिम ने अची तव्हांखे सम्झायो व अहल्लल्लाहुल बय व हर्रमर रिबा बय तिजारत वापार हलाल अथव व्याज हराम अथव बय तिजारत वापार हलाल अथव व्याज हराम अथव 10,000 में तव्हां पिड़ी तो बकरी वठी आया वरी ॿिए हफ़्ते में साॻी बकरी 11,000 में ॾियो 12,000 में ॾियो जाइज़ अथव हलाल अथव 70,000 में तव्हां मेह वरिती 6 महीननि खां बाद लख रुपए में ॾियो जाइज़ अथव हलाल अथव प्लाट तव्हां शहदाद कोट में 50,000 में वरितो 6 महीननि खां बाद 5 लखनि में ॾियो जाइज़ अथव हलाल अथव पर हर्रम रिबा कंहिंखे 100 रुपया ॾेई वरी महीने खां बाद 100 रुपया बि वठो ऐं चाराना मथे था वठो रब फरमाए ई हराम अथव जीअं सूअर जो गोश्त हराम अथव
लानल्लाहु व रसूलुहु आकिल रिबा व मुकिला। नबी से फरमायो जेको व्याज खाए थो, व्याज वठे थो, व्याज ॾे थो, शाहिद वकील जेको मुंशी ते लिखे ते पियो व्याज त सेठ पियो खाए पर ही रुगो लिखे थो त फलाणो व्याज ते हेतिरा पैसा वठी वियो। मुझे नबी फरमाए सब हिकड़े ॾोह जा ॾोहारी आहिनि, सभिनीनि ते अल्लाह अल्लाह जे रसूल जी लानत आहे। हदीस में चे तो नबी से फरमायो 70 गुनाह व्याज जा। घणा गुनाह? 70 गुनाह, 70 नहुसतूं व्याज जूं। उनमें नंढे में नंढी जेका नहुसत है मुझे नबी फरमायो अयन के हर रजुल उम्महु, नंढे में नंढो गुनाह व्याज जो, नंढे में नंढी नहुसत व्याज जी एतरी अथव जंहिंमें सॻो पुट पंहिंजे सॻी मां सां निकाह। आलिमन तव्हांखे समझायो बाबा व्याज न खाओ, तव्हां पिया चओ कमीशन आहे, धंधो आहे, वापार। ॾोह मुंहिंजो कोन्हे, ॾोह तव्हां। सचो क़ुरान सचो ईअं थींदो। क़यामत जो ॾींहुं थींदो के माण्हू क़ब्र मां उथंदा, उन्हनि जा पासा सुकल हूंदा। ही सॼो पासो, ही अख, ही नक जो ही हिसो, ही चपनि जा हिसा, ही बाह, ही टंग, न बीह सघंदा न वेही सघंदा। चवंदा या अल्लाह ही छा थी वियो आहे? मां त वॾो ताक़तवर जवान हुयुसि, 50-50 किलोमीटर पंधु कंदो हुयुसि, 70-60 किलो जो माण्हू नगीअ ते खणी करे मथे बीहारींदो हुयुसि। अॼु ही छा थी वियो आहे जो मूंखे हाड़ो कमजोर करे उथारियो वियो आहे, जो मां पासो बि नथो खणी सघां। अल्लाह से फरमाईंदो ॾोह मुंहिंजो कोन्हे, ॾोह तुंहिंजो आहे। वमा ज़लमनाहुम, असां ज़ुल्म कोन कयो आहे, वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून, तव्हां पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे। मां त तव्हांजी हिदायत जे लाइ क़ुरान मोकिलियुमि, आलिमन अची तव्हांखे समझायो फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाइ मसना व सुलास व रुबा। ॿ शादियूं कयो, टे शादियूं कयो, 4 शादियूं कयो, तव्हांखे इजाज़त अथव, पर अदल कजो। फ़इन खिफ्तुम अल्ला तादिलू फवाहिदा, रब फरमा जेकर अदल नथा करे सघो त पोइ हिक कयो। तोखे तो वटि जो पैसो आयो, गाड़ी जो वरितई, बंगलो जो वरितई, पोइ तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो, वो शौक़ मां तो शादी कई, अबे अम्मा जेका तोखे परणाई उहा तोखे पसंद न पई अचे, पोइ तो शौक़ मां शादी कई, पोइ हिकिड़ी शहर में पई रहे, ॿी सिबी जदीद पई रहे, हिकिड़ी वटि महीननि जा महीना, ॿी वटि हिकिड़ी राति बि न, नंढी महीने शॉपिंग पई करे, भला लटा पई वठे, वॾी वेचारी खे साल में बि वॻो न, नंढी राति ॾींहं गोश्त पई खाए, कढ़ायूं पई खाए, मच्छियूं पई खाए, वॾी वेचारी राति ॾींहं साग ऐं पली ते पई गुज़र करे। रब फरमाईंदो यो जेको पासो सुकल अथई इहा तुंहिंजी वॾी ज़ाल अथई, जेको साओ पासो अथई नंढी ज़ाल अथई। ॾोह मुंहिंजो कोन्हे, ॾोह तुंहिंजो आहे। ज़ुल्म तो पाण पंहिंजो पाण सां कयो आहे, मां ज़ुल्म कोन कयो आहे। सचो क़ुरान सचो आहे। ईअं थींदो, क़यामत जो ॾींहुं थींदो के माण्हू क़ब्र मां उथंदा। हदीस में अचे तो नबी से फरमायो उन्हनि जे वात मां मायूं हुजनि मर्द हुजनि, इहो गलीज़ पाणी पियो वहंदो, जंहिं पाणी मां इंसान पैदा थियो, इहो गलीज़ पाणी पियो उन्हनि जे वात मां वहंदो। जहन्नमी भी एतिजाज कंदा, या अल्लाह हिननि किननि माण्हुनि खे जहन्नम मां कढ। जहन्नम भी ईअं अथव जीअं सखर सेंटर जे लाइ, उनमें बारीक़ूं आहिनि, मुख़्तलिफ़ सज़ाऊं। जहन्नम में ईअं बारीक़ूं आहिनि,
मुख़्तलिफ़ सज़ाऊं उन्हनि खे मिलंदियूं। पोइ ही माण्हू जो वेंदा हुते, पोइ जहन्नमी एतिजाज कंदा, या अला इन्हनि किनल माण्हुनि खे तूं कढ। सॼे जहन्नम में धप कई अथनि, रोई करे चवंदा, या अल्लाह एॾो असां सां ज़ुल्म छो थियो आहे? रब फरमाईंदो, वमा ज़लमनाहुम वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून। मां ज़ुल्म कोन कयो आहे, तव्हां पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे। मां त तव्हांजी हिदायत जे लाइ क़ुरान मजीद मोकिलियुमि, आलिम अची तव्हांखे सम्झायो, वला तक़रबु ज़िना, ज़िना जे वेझो न वञो। ज़िना में तबाही अथव, ज़िना में बर्बादी अथव। अज़्ज़िना वल गिना ला यज्तमिआन, ज़िना ऐं गिना कॾहिं बि गॾु न थींदा। ज़िना फना, ज़िना फना। वला तक़रबुल फ़वाहिश, रब फरमायो ज़िना जे तवेझो न वञो, पर ज़िना जे सबबनि जे बि वेझो न वञो। उलमा लिखनि था, मौसीकी राग, ड्रामाई फिल्मूं, औरतुनि जो बेपर्दा थी करे घर खां ॿाहिरि निकिरणु, इहे सभु ज़िना खे इहे लाज़िम आहिनि जीअं सिज खे रोशनी लाज़िम आहे। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमायो, इन ज़िना दैनुन, ज़िना कर्ज़ अथव। इन ज़िना दैनुन, ज़िना कर्ज़ अथव। ही ज़ानी ज़िना थो करे, या औरत या त कंहिंजी न्याणी आहे, या त कंहिंजी भेण आहे, या त कंहिंजी अम्मा थींदी, या त कंहिंजी घरवारी थींदी। ही ज़ानी हिकिड़े जे न्याणीअ जी इज़त खे बर्बाद थो करे, ॿिए जे भेण जी इज़त खे बर्बाद थो करे, टे जे घरवारी जी इज़त खे बर्बाद थो करे, चौथे जे अम्मा जी इज़त खे बर्बाद थो करे। उलमा लिखनि था, ज़ानी जा वक़्त में ज़िना करे, पंहिंजी न्याणी, पंहिंजी भेण, पंहिंजे अम्मा, पंहिंजे घरवारी जी इज़त तो हथु खणे, पोइ भली ज़िना करे, उनखे ज़िना जी इजाज़त आहे। मन ज़ना ज़ुनिया, खबरदार, अल्लाह जे नबी फरमायो, ओ मुंहिंजा उम्मती, पाड़े में का ग़रीब मिस्कीन जो लोड़ो न लताड़जा, मता रब तुंहिंजे लोही कोट ई हवेली खे ऊंधो न करे छॾई। मन ज़ना ज़ुनिया, पाड़े में का ग़रीब मिस्कीन जी न्याणी खे बेइज़्ज़तो न कजा, मता रब तुंहिंजी इज़त वारी हयादार शरीफ न्याणी खां बदिलो न वठई। जैसी करनी वैसी भरनी, जरा करके तो देख, जन्नत भी है जहन्नम भी है, जरा मर के तो देख। आवे ज़ुल्फ़कार अली नक्शबंदी खुतबा दे फ़कीर में हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे। हिकिड़ो सोनारो हुयो, पोइ शाम जो घर जो आयो त घरवारी मुसले ते वेठी आहे, रोए थी पई। उनजी घरवारी हयादार शरीफ पाक दामन माई। पुछा के ख़ैर त आहे, रोई थी? जे ख़ैर छाजो? ई फलाणो गॾा गाॾे वारो पाणीअ जो डबो खणी आयो। किथे किथे पाणी खारो हूंदो, जे कम्बाद में ठुल में, पोइ ॿाहिरों पाणी भरे ईंदा आहिनि। चई इहो पाणीअ जो डबो भरे आयो, मां जो हथ ॿाहिरि कढी करे पाणी जो वतो मांसि त मुंहिंजे हथ खे पकड़ियई, ज़ोर ॾिनई, मूंखे छॾई कोन पियो, ज़ोर गेले पियो ॿाहिरि। दाऊं कई दम, मस रब मुंहिंजी इज़त बचाई आहे। त सोनारे जे पेरनि जे हेठों ज़मीन निकिरी वई, रोई करे चई, तुंहिंजो ॾोह कोन्हे, ॾोह मुंहिंजो आहे। अॼु मुंहिंजे दुकान ते हिकिड़ी औरत आई, मां उनखे चूड़ी पियो पारायां सोन जी, पोइ मां उनजे हथ खे पकड़ियुमि, ग़लति इरादे सां ज़ोर ॾिनुमि, रब थॾे ते मूंखों बदिलो वरितो आहे। मन ज़ना ज़ुनिया, जैसी करनी वैसी भरनी, जरा करके तो देख, जन्नत भी है जहन्नम भी है, जरा मर के तो देख। बेजी न्याणी, बेजी भेण, बेजी अम्मा, बेजे घरवारी जे इज्जत जी हिफ़ाज़त कयो, तरफ़ असांजे न्याणियुनि अदगुनि भेनरुनि जे इज्जत जी हिफ़ाज़त करे। कुरान में ये तो फमवल मोसनातु मिनन निसा, रब फरमायो जेके औरतूं तव्हांजे निकाह में न आहिनि,
ये तवाजू मायरूं थव, तवाजू न्यालियूं थव, तवाजू भेनरूं थव। न्यालीअ ॾे अम्मा ॾे भेण ॾे बद नज़र करण गुनाह थव। इहे उहा औरत जेका तव्हांजे निकाह में न आहे, उन ॾे निहारण बि बद नज़री सां एॾो गुनाह थव। ॾोहो मुंहिंजो कोन्हे, ॾोहो तव्हांजो आहे। क़यामत जो ॾींहुं थींदो, के माण्हू क़ब्र में उथंदा, उन्हनि जा ॾंद ओद जबल जेतिरा हूंदा, ॾंद ॾाठूं ओद जबल। 6 किलोमीटर उन्हनि जो कुल्लो वधियल हूंदो, 3 किलोमीटर उन्हनि जी ज़ुबान वधी वेंदी। तलफ़उ वजूहहुम नार वहुम फीहा कालिहून। कुरान तो फरमाए एॾा बदशिकिल थी वेंदा, मथो चप वॾो थी वञी क्यारीअ सां लॻंदो, हेठो चप वॾो थी वञी दुन सां लॻंदो। अखियुनि जे हेठों एॾा घारा थी वेंदा जो वॾियूं ॿेड़ियूं हलाइजनि तो बि हली वञनि। या अल्लाह, ही छा आहे? हेॾो असां सां ज़ुल्म छो थियो आहे? रब फरमाईंदो वमा ज़लमनाहुम, मां ज़ुल्म कोन कयो आहे, तव्हां पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे। मां त तव्हांजी हिदायत जी लाइ 3 सिपारनि जो क़ुरान मजीद मोकिलियो। 700 दफ़ा क़ुरान मजीद में तव्हांखे हुकुम कयुमि त निमाज़ पढ़ो, हकीम सलात, निमाज़ पढ़ो। रोज़ानो 5 दफ़ा मस्जिद में सॾ पियो थी, हय्या अल सलाह, अचो निमाज़ ते, हय्या अल फलाह, अचो कामयाबी ॾे। तूं एॾो वॾो माण्हू थी जो तूं खट तां उथी कोन पियो सघीं, कुर्सी तां उथी न पियो सघीं। तूं एॾो वॾो माण्हू थी जो तूं मस्जिद ताईं पंधु न पियो करे सघीं। मस्जिद जे गेट मां तूं अंदर लंघी न पियो सघीं। मस्जिद जे तकिए ते वुज़ू करण जे लाइ तूं वेही न पियो सघीं। मस्जिद जे सिफ़ में तूं ग़रीबनि सां बीही न पियो सघीं। पाण खे वॾो पियो सम्झी त मां मोतबर आहियां। सूबेदार जी फोन पई अचई त मानी न पई वञई त मथां मोबाइल न पहुची वञे। जुती कान पातई। वॾेरे सरदार जी फोन पई अचई त जुती कान पातई, पटको कोन पातई त मथां साहब नाराज़ न थी वञे। ऐं रब जे तरफ़ां 5 दफ़ा तोखे सॾ थियो, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। ओ रब तो तोखे सॾे जेको सॼी काइनात खां वॾो आहे, पर तूं एॾो वॾो माण्हू थिए जो तूं रब जे सॾ ते न आहे त रब केरु थींदो आहे? रब फरमाईंदो, हाणे असां तोखे चङी तरह वॾो था कयूं। तुंहिंजा 6 किलोमीटर कुल्ला बि वधायूं था, 3 किलोमीटर तुंहिंजी ज़ुबान बि वधायूं था, तुंहिंजा ॾंद ई ॾाठूं बि ओद जबल जेतिरा कयूं था। हाणे चङी तरह तूं वॾो माण्हू थी, मोतबर माण्हू थी। सो बाबा, वॾा माण्हू थियणु चाहियो था त पोइ बेनिमाज़ी थी। जेकॾहिं चाहियो था त असां वॾा माण्हू थियूं त पोइ बेनिमाज़ी थियो। क़यामत जे ॾींहुं बेनिमाज़नि खे ईअं वॾो कनि। रात जो घिटीअ में कुत्तो तो भौंके त निंड नथी अचे। अलाए चोर अची वियो, अलाए धाड़ेल अची वियो, अलाए दुश्मन अची वियो, बच्चा कोन था वञनि, घर कोन थो वञे, बंदूक खणी करे ॿाहिरि था निकिरो। पर रोज़ानो 5 दफ़ा मस्जिद में सॾ थो थिए, हय्या अल सलाह, अचो निमाज़ ते। मुसलमान घर भी न छॾियो, ताक भी न छॾियईं, तास भी न छॾियईं, कचहरी भी न छॾियईं, ड्रामो भी न छॾियईं, टीवी भी न छॾियईं। हिन मुसलमान वटि कुत्ते जे भौंक जो क़दुरु आहे, पर ख़ुदा जे सॾ जी अहमियत न आहे। कुत्तो भौंके थो त ॿाहिरि निकिरो था। ख़ुदा जे सॾ जी अहमियत कुत्ते जे भौंक जेतिरी बि न। पोइ हिन क़ौम ते ख़ुदा जो अज़ाब अचे या न अचे? अञा कुत्तो हूंदो आहे 8 ॾींहं मानी न मिलंदसि, सुका टुकर खाईंदो, हॾा खाईंदो, मालिक जे दर ते वेठो। तव्हां तजुर्बो कयो, पछाड़ीअ में कुत्तो छितो थींदो आहे त हलियो वेंदो आहे, मतां चराइप में मालिक खे खाई न विझां। छिते कुत्ते खे बि एॾी सुञाण आहे, बुख ते हूंदो
मालिक जो 5 सालन जो पुट कुत्ते के बुझा दींदुस लत्तू हणंदुस लठियूं हणंदुस यो कुत्तो सुम्ही पवंदो चवंदो मुझे मालिक जो पुट आ दुश्मन ईंदो चोर ईंदो त भौंकंदो हमलो कंदो इन कुत्ते के 6 सालन जे पुट मालिक जे पुट जी सुञाण आहे पर असां मुसलमानन के कुत्ते जेतरी भी सुञाण नथी जो पंहिंजे रब के सुञाणो आहे। असांजा हज़रत साईं बेरवारा रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा त हिकिड़ो कोली हुयो मागे चो हुन जी ढगी चोरी थी वई पोइ 6 महीननि खां बाद ढगी लधई घणा महीना 6 महीननि खां पोइ वॾेरे जी ओताक में ढगी ॿधी पई सोचे वॾेरे खे चईंसि इहा ढगी मुंहिंजी आहे वॾेरे चयो शाहिद चईंसि शाहिद कोई कोन्हे पोइ कीअं ख़बर पई त इहा ढगी तुंहिंजी आहे उन मागे चयो उन कोली चयो साईं चोर खे भी बीहारियो मां भी बीहारियां थो चोर भी सॾु करेसि मां भी सॾु कयांसि थो जेकर चोर ॾे वई त चोर जी आहे मूं ॾे अचे त पोइ मुंहिंजी आहे वॾेरे चयो ठीकु आहे ओड़ो चोर बीठो रसीअ जो ढगीअ जो रसो छोड़े उन जे कुल्हे ते रखियऊं चोर सॾु कयसि चोर ॾे निहारियई कोन हिन बागड़ी हिन मागे च कोलीअ उन बेज़ुबानी ढगीअ खे सॾु कयो 6 महीननि खां बाद उहा ढगी रंबू कंदी अचे पंहिंजो घाट उन कोलीअ जे कुल्हे ते रखी त मुंहिंजो मालिक ही आहे अॻे मुसलमानो न बेज़ुबानी ढगी खे बि सुञाण आहे त मुंहिंजो मालिक मागे चो आहे जंहिं बचपन में मूंखे खाधो खारायो खीर पियारई पर असां मुसलमाननि खे उन ढगीअ जेतिरी बि सुञाण न आहे जो पंहिंजे रब खे सुञाणो आहे। वलौ युआखिज़ुल्लाहु अन्नास बिमा कसबू मा तरक अला ज़हरिहा मिन दाब रब फरमायो तव्हांजा करतूत अहिड़ा थी चुका हल जो जेकॾहिं मां रब पकड़िया त ज़मीन ते का चुरंदड़ शइ बाक़ी न रहे। एॾां ठटे वर गुलामुल्लाह जे पासे ॾे सॻे चाचे सॻी भाटी 7 सालनि जी न्याणी हालांकि भाटी भी न्याणी वांगुर आहे उन सां ज़्यादती करे उन ज़ालिम क़त्ल कयईंसि। तव्हां अखबार में पढ़ो था टीवी में ॾिसो था नौशारो मानसरा 7-8 सालनि जी न्याणी मासूम गुलाब जो गुल उनखे इज्तिमाई ज़्यादती करे उन सां क़त्ल कयो न्याणीअ खे। शिकारपुर जे पासे ॾे हिकिड़ी औरत रात जो दफ़न करे आया ज़ालिमनि उन न्याणी जो लाश कढी उन लाश जी बेरुमती करे बग़ैर कफन जे लाश ॿाहिरि उछलाए विया। अॻे मुसलमानो हीअं त कुत्ता भी न कनि हीअं त सूअर ऐं गॾ भी न कनि जीअं मुसलमान पिया कनि। वलौ युआखिज़ुल्लाहु अन्नास बिमा कसबू मा तरक अला ज़हरिहा मिन दाब रब फरमा तव्हांजा करतूत अहिड़ा थी चुका जो जेकर मां रब पकड़िया त ज़मीन ते का चुरंदड़ शइ बाक़ी न रहे। पर सिंधी में चवंदा किन जे करे गऊं चारियूंसीं ॻोठ जूं के वेचारा रात जो 3 बजे उथी थधे पाणी सां वुज़ू करे अचे मस्जिद में तहज्जुद था पढ़ंदो रोई करे रब खां दुआऊं था घुरनि या अल्लाह हिन इलाइक़े ते रहम फरमा असांजे ॻोठ ते रहम फरमा। ये नंढड़ा मासूम मदरसे जा तालिब अञा मुअज़्ज़िन आज़ानी कोन ॾींदो आहे त थधे पाणी सां वुज़ू करे अचे क़ुरान मजीद पढ़ंदा आहिनि। के वेचारा असांजा दोस्त चंदा करे जलसा कराईंदा आहिनि ख़ैर कढंदा आहिनि त इलाइक़े ते क़ुरान जो आवाज़ ॿुधण में अचे मन रहम थिए इन जे करे असां बचा पिया हूं त असां ज़मीन ते रहण जे लाइक़ ई न। सदको बि तॾहिं कढंदासीं जॾहिं बीमार थींदासीं। बाबा हरू भरू सदको कढो पिया 8 ॾींहं सदको कढो महीने ते पगार मिले 500 रुपया 1000 रुपया पंहिंजे बच्चन जो सदको कढो ग़रीबन मिस्कीनन खे जो रब बीमारी खां बचाए न त डॉक्टर ॾे बच्चो खणी वेंदो त 10,000 बिल कढंदो। ये मेहूं ये ढगियूं ये बकरियूं इन्हनि जो सदको कढो। माण्हू असांखो खड़ पढ़ाईंदा किथे किथे बूसो था पढ़ाइनि लूण था पढ़ाइनि साईं ॿिए खीर नथी ॾे ढगी फर पंहिंजो नथी करे खीर में पानी विझंदा। बाबा 15 ॾींहं महीने ते 1500 रुपया इन्हनि में ढगियुनि जो सदको कढो इंशाअल्लाह खीर में भी कोन खुटंदियूं
तवाड़े में बीमारी भी न ईंदव, सदको न कढंदासीं, खीर में पाणी विझंदासीं त 2 लख जी में किरी पवंदा, कातीअ ताईं बि न पहुचंदव। सही तो चवां ग़लति? लखनि जूं मेयूं मरी वयूं, सीर बि न ॾेई सघिया, हराम मौत मरी। या मोटरसाइकिल कढो था, इन जो सदको कढो। ट्रैक्टर घर में कढो था, इन जो सदको कढो। 100-200 रुपया ग़रीबनि खे ॾेई छॾियो, न त ख़राब थींदो। मिस्त्री वटि वेंदो त 10,000 बिल कढंदो। ओचितो हादसो थी पियो, टंग भॼी पई, ॿिए कंहिंजी ॿाह भॼी वेंदा, लखनि में बि जान न छुटंदी। असदक़तु तरुद्दुल बला, नबी से फरमायो सदको मुसीबत खे टारींदो आहे। असदक़तु तुत्फ़िउ ग़ज़ब रब, सदको अल्लाह जे कावड़ खे बि हटाए छॾींदो आहे।